चेहरे जा बणजे पयूं पाण साॻियूं जवां जो जवाई रहियूं ख्वाहिशूं कुंज चेहरे जा बणजे पयूं पाण साॻियूं जवां जो जवाई रहियूं The flight number is 1407. Yeah, would you please check if the flight is in time? Okay. Thank you very much. Thank you. माया स्वेटर विझ चंद्र को पहिरियों भेरो ॿाहिरि वञी रहियो आहे छा? हुन वटि अलाए घणा स्वेटर आहिनि ऐं हू पुराणो स्वेटर छा कंदो? चङो बाबा हाणे जीअं खपे वञी तीअं कर ॿियो छा चओ? Mom, Dad, flight is in time. Please quick. I'll just get my laptop. मुल्क खां ॿाहिरि छा वियो? सिंधी ॻाल्हाइणी विसरी वई अथसि। ईअं पियो सिंधी ॻाल्हाए ॼण अॻु कॾहिं सिंधी ॻाल्हाई ई कोन अथई। घणो न ॻाल्हाए। अरे मां भले ॻाल्हाईंदी रहां पर तव्हां ते कॾहिं को असरु थियो आहे? केतिरा भेरा चयोमांव त चंद्र सां ॻाल्हाए वठो पर हेतिरा ॾींहं हिते हो तव्हां हिकु लफ़्ज़ बि हुन सां ॻाल्हायो? हेतिरा ॾींहं माना छा? रुगो 4 ॾींहं आयो 4 ॾींहं सो बि मां ॿुधाए कंहिं महिल ॻाल्हायसि 2 ॾींहं दोस्तनि सां 2 ॾींहं पार्टियुनि में ऐं चए थी हेतिरा ॾींहं आयो। Dad, देर थी थे। हेलो। हिकु मिनट पुट बस हिकु मिनट मां जो आयसि। अरे यार Dad. हाँ Dad. बस Mom. हाँ आयसि पुट आयसि। Please fast, Mom. हाँ वठ पुट। ही छा है? गजरुनि जो सीरो तोखे ॾाढो वणंदो आहे न? Oh Mom, तू बि कहिड़ियूं पुराणियूं ॻाल्हियूं थी करी Mom. Mom, हाणे मूंखे गजरुनि जो सीरो कोन वणंदो आहे। Please, and actually I can't take it in the flight, Mom. Please understand. समझी वियसि। Okay, bye Mom. You take care. Hello Dad. हाँ जल्दी कयो Dad. टे हज़ार 4,000 7,000 14,000 1,000 1,000 4,000 6,000 14 ऐं 6 20,000 ऐं 2,000 22,000 ही हिसाब त हनुमान जे पुछ वांगुरु वधंदो पियो वञे। उन खां सवाइ मथे ते बैंक लोन ऐं अञा ककवाणीअ जा 3,000 पेसवाणीअ जा 5,000 हीअ गाॾी त अलाए किथे पई वञे। ₹550 स्कूल जी फी, ₹450 यूनिफॉर्म, ₹300 अच्छो वॻो, ₹250 एग्ज़ाम फी ऐं ॿियो हेॾां हिकु भेरो वरी सोचे वठो। हज़ारनि में स्कूल जी फी, महांगी यूनिफॉर्म, तंहिंखां सवाइ रांदियुनि लाइ अच्छो वॻो अलॻि ऐं ॿिया बि कहिड़ा कहिड़ा नट शट। माया मां तुंहिंजी चिंता सम्झां पियो पर तूं फिक्र न कर। मां आहियां न ओवर टाइम करे वठंदुसि। पर जे असांजो चंदु कॉन्वेंट स्कूल में पढ़ियो ऐं कुझु बणिजी वियो त असांजा दुख दूर थी वेंदा। जे दुख न ॾिसंदासीं त सुख कीअं मिलंदा? पर
ही ख़त्म करणो अथई ऐं ही बि। मुझो पुटो होमवर्क तो करे। वाह पुट वाह। पर हाणे मूंखे सोफे ते वेही कोन पढ़णो आहे। सोफा ते वेही कोन पढ़णो आहे? छा मतलब? हाणे तव्हांजे हिन राजकुमार खे तख़्त खपे। जॾहिं खायो आहे मुंहिंजो त मथो ई खाई वियो आहे। चयोमांसि तुंहिंजो पापा अचे त उनजो मथो खाइजांइ, जंहिं तोखे एतिरो सिर ते चाढ़े रखियो आहे। हिकु ई त ॿार आहे, हिन खे सिर ते न चाढ़ींदुसि त कंहिंखे चाढ़ींदुसि? तव्हां ॼाणो, तव्हांजो पुटु ॼाणे। तख़्त वठी ॾियोसि, खणी ताज वठी ॾियोसि। चओ पुट, तोखे कहिड़ो तख़्त खपे? तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो दोस्त विपुल आहे न, हो त टेबल कुर्सीअ ते वेही पढ़ंदो आहे। मूंखे बि हुन जहिड़ी टेबल कुर्सी खपे। पर असां वटि त पुट टेबल कुर्सी आहे न। हा आहे, पर तव्हांजी टेबल कुर्सी त पुराणी आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे विपुल जी टेबल कुर्सी? हुन वटि ब्लू कलर जी कुर्सी और कार्टून वारी टेबल आहे। त तोखे विपुल जहिड़ी टेबल कुर्सी खपे? हा। सा त मां तोखे वठी ॾींदुसि, पर हुन लाइ हिकु शर्त आहे। छा? हिन सुभाणे तुंहिंजी रिज़ल्ट आहे न? हा। जे तूं हुन में फर्स्ट क्लास आहे, फर्स्ट नंबर आहे, त पोइ तोखे टेबल कुर्सी पक्का वठी ॾींदुसि। प्रॉमिस? प्रॉमिस न, पक्को प्रॉमिस। अरे वाह, तू हिन भेरे भी फर्स्ट आहे। वेरी गुड पुट, वेरी गुड। हाणे तुंहिंजी कुर्सी ऐं टेबल पक्की। ठीक है। प्रॉमिस कयो हो न मां, त प्रॉमिस कीअं न निभाईंदुमि? ठीकु आहे? वेरी गुड बेटा, कीप इट अप बेटा। हे भी आहे। मानी खे न हथ भी कोन लगायो अथव। सफ़ा थदी थी वई हूंदी। छा थियो? ऑफिस में काई परेशानी आहे छा? न न, ऑफिस जी काई ॻाल्हि न आहे। ऑफिस में त मां मूं ॾेई वठंदो आहियां, पर असांजो पुटु चंद्र पहिरियों नंबर आयो आहे। हाँ, उहा त सुठी ॻाल्हि आहे। तव्हां ई त खेसि हिमथाईंदा आहियो पढ़ण लाइ, त पहिरियों नंबर अच, त हुन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? माया, मां हिन ॻाल्हि ते परेशान न आहियां त चंद्र पहिरियों नंबर आयो आहे। गॾु ही फॉर्म भी खणी आयो आहे। साइंस फेस्टिवल अथसि, वञणु पियो चाहे। ओ, सम्झुमि। केतिरो ख़र्च ईंदो? टिकट, रहण, खाधो पीतो, साइंस फेस्टिवल जी फी सब मिलाए लगभग 3,500 रुपया ख़र्च ईंदो। काई ज़रूरत न आहे। अॻे ई हुनजे पढ़ाईअ जो एतिरो ख़र्च आहे। 18,000 रुपया साल जी फी, 2,000 रुपया कॉपियुनि ऐं किताबुनि जा, 1,000 रुपयो ड्रेस जो, 500 रुपया अंग्रेजी क्लास जा, 300 रुपया क्रिकेट क्लास जा। ऐं असां पंहिंजे चंद्र खे सुठी पढ़ाई ॾेई रहिया आहियूं। इहो ज़रूरी त न आहे त खेसि हर ॻाल्हि लाइ पैसा ॾिजनि। माया, तूं परेशान न थी। खणी निहालाणी खां थोड़ा पैसा कुछ वक्त लाइ उधार वठंदुसि। जीअं ठीकु लॻेव तीअं कयो, पर इहो त ॿुधायो, पहिरियों ई एतिरो कर्ज़ आहे, उहो कीअं लाहींदा? मालिक आहे न, सब भली कंदो। बस असांजो चंद्र सुठी तरह पढ़ी लिखी वठे। तूं ॾिसजांइ, चंद्र वॾो थींदो न, त असांजूं परेशानियूं हीअं दूर कंदो।
हेलो जी ककवाणी साहब हा हा पर ही त घर में कोन्हनि तव्हांखे व्याज त मिली वियो आहे न हा 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 ही अचनि त मां फ़ोन करायां थी हा हा ज़रूरु फ़ोन कराईंदसि जी अरे अरे पर ॿुधो त सही मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो हिन भेरे तव्हांखे पैसा ज़रूरु मिली वेंदा हा 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 तव्हां काई चिंता न कयो हा ठीकु आहे अलाए कीअं थींदो हे कुझु कुझनि कोन था ऐं मूंखे ॻाल्हाइण ॾियनि कोन था ऐं चंदुर Dad, come on, yaar. Dad! Hey, Dad! छा डैड एतिरे में थकिजी पिया तूं जवान आई ऐं मां जवान जो पीउ त थकजंदुसि ई न डैड तव्हां हाणे नओं फ्रेम वठो छो डैड ओल्ड फैशन जो थी वियो आहे फ्रेम ओल्ड आहे पुट मां बि त ओल्ड आहियां डैड आई एम सीरियस ओके अरे चश्मो पुराणो हुजे या नओं कोई फ़र्क़ु न पवंदो चश्मो छो पाइबो आहे हिन करे त सही तरह नज़र अचे ख़ैर तूं इहो ॿुधाए तुंहिंजी पढ़ाई कीअं पई हले पढ़ाई सुपर डैड वंडरफुल रॉकिंग डैड वेरी गुड एनीवेज डैड तव्हां छा सोचियो आहे छाजे बारे में पुट पढ़ाई ओ तो ॻाल्हि कई हुई पर इहा रक़म तमामु वॾी आहे रक़म त वॾी आहे पर मूंखे मेडिकल में एडमिशन मिली रही आहे इहा बि त वॾी ॻाल्हि आहे डैड सो बि अब्रॉड वञी इहा का नंढी ॻाल्हि आहे छा ऐं डैड हुन में बि 30% त मूंखे स्कॉलरशिप मिली रही आहे डैड तव्हांखे सिर्फ़ु 70% जो ई त बंदोबस्तु करिणो आहे पुट मां सम्झां थो तुंहिंजी क़ाबिलियत जो क़दुरु थी रहियो आहे तोखे स्कॉलरशिप मिली रही आहे पर तॾहिं बि असां लाइ इहा रक़म वॾी आहे पर तूं चिंता न कर मां कुझु न कुझु ज़रूरु कंदुसि कुझु न कुझु ज़रूरु कंदुसि दैट्स लाइक माय डैड छा थियो का ॻाल्हि बीठी जे न बीठी त बीहारींदुसि पंहिंजे पुट लाइ कुझु बि कंदुसि पर हेॾां असीं कीअं पुॼी सघंदासीं चंद्र जी पढ़ाई आहे ॼण वाघूअ जो वात सदाईं फाटो पियो आहे
जेतिरो बि खाराइस पेट भरजेसी नथो। मूं त तव्हांखे शुरू में ई चयो त अंग्रेजी स्कूल में न विझोस। छा दुनिया जा सभई ॿार अंग्रेजी स्कूल में था वञनि? ॻाल्हि दुनिया जी नाहे, असांजे पुट जी आहे, चंद्र जी आहे। मां चंद्र लाइ सभु कुझु कंदुसि, उहो सभु बि जेको मुंहिंजे बाबा मूं लाइ न कयो। मूंखे अॼु बि यादि आहे, मूं जॾहिं बाबा खे चयो हो त मुंहिंजे दोस्त जो पीउ हुनखे कर्ज़ खणी करे बि कॉलेज मोकिले रहियो आहे, त बाबा ख़बर अथई मूंखे छा चयो हो? चई पुट मां प्रैक्टिकल आहियां, मूंखे अॻिते जो बि सोचणो आहे। जे हुन वक़्तु बाबा मूं लाइ कुझु कयो हुजे हा त मां इहा मामूली क्लर्क न बणिजी रहिजी वञा हा। सॼी उमिरि बसि क्लर्कीअ में जुतियूं घसायूं अथमि। मां पंहिंजे पुट जी ज़िंदगी बर्बाद थियणु कोन ॾींदुसि, पोइ हिन लाइ भले पंहिंजो पाण खे विकिणो पवे। चओ छा पिया? ॿियो छा चवां? छा को रस्तो नथो सुझे? रस्तो त हिकिड़ो ई आहे, मूंखे बाबा सां ई ॻाल्हि करणी पवंदी। हुननि पंहिंजे पुट लाइ त कुझु कोन कयो, पंहिंजे पोटे जे आईंदे लाइ कुझु कनि। चओ पुट, कहिड़े कम सां आयो आहीं? त हिन भेरे बि तव्हांखे ख़बर पइजी वई त मां कंहिं कम सां आयो आहियां। आख़िर बि तुंहिंजो पीउ आहियां पुट, ॿुधाए छा ॻाल्हि आहे? बाबा, तव्हांजो पोटो डॉक्टर पियो बणिजणु चाहे। छो? छा मतिलब? कुझु बि न, अॻिते चओ। त बाबा तव्हांजो छा रायो आहे, मेडिकल कॉलेज में दाख़िला वठी ॾियांसि? एतिरो ख़र्च करे सघंदे? ख़र्च जो छा आहे बाबा, खणी ओधर बोधर वठंदुसि। ओधर अॻियां कर्ज़ लाइ पूरा कया अथई? बाबा, तव्हां पाण हिकु क्लर्क रही चुका आहियो, तव्हांखे त ख़बर आहे कर्ज़ छा थींदो आहे। सच पुछो त अञा को बि कर्ज़ लाथो कोन्हे। त पोइ जॾहिं पुराणा कर्ज़ ई कोन लाथा अथई त नओं कर्ज़ खणण में कहिड़ी अकुलमंदी आहे पुट? पर बाबा, मेडिकल कॉलेज में दाख़िला त वठणी पवंदी न, खणी हेॾा होॾा थोरो कर्ज़ वठंदासीं। हा, पर तॾहिं बि कीअं लाहींदे? को रस्तो वक़्तु सोचियो अथई? वात जा वड़ा खाइण मां छा फ़ाइदो पुट? त छा बाबा, तव्हां चाहियो पिया त मां पंहिंजे ॿार खे पाण वांगुरु ई रहणु ॾियां? मतिलबु छा आहे? तूं छा थो चवणु चाहीं पुट? मूं इहो पियो चवणु चाहियो त जीअं तव्हां मूंखे मैट्रिक खां अॻियां पढ़णु कोन ॾिनो, पर मां पंहिंजे पुट जी ज़िंदगी बर्बाद न कंदुसि। पंहिंजी ॻाल्हि छॾ, मूंखे जेकी तो लाइ करिणो हो या करे सघियुसि मूं कयो। पर जेकॾहिं इहा ॻाल्हि तोखे अञा ताईं चुभी रही आहे त तोखे जेकी करिणो हुजे सो कर, मां तोखे रोकियां थोड़ी थो पुट। पर बाबा, तव्हां सम्झो, जॾहिं असांजो चंदुर डॉक्टर बणिजी वेंदो त दुनिया जे साम्हूं असांजो कंधु शान सां मथे खॼी वेंदो। हा, कंहिं ॾींहुं असांजो कंधु दुनिया जे साम्हूं शान सां मथे खॼंदो, पर उन हिकु ॾींहं लाइ असीं सालनि जा साल पंहिंजो कंधु कर्ज़दारनि अॻियां झुकाए रखूं, इहो कमु अकुल जो त कोन्हे न पुट। पुट, हिकु ॻाल्हि यादि रखिजे, अॼु जे ज़माने में औलाद ते भरोसो करणु बजायो आहे। जंहिं औलाद ते हेॾो भरोसो थो कजे उहो सुभाणे असां सां गॾु रहंदो बि या न, कहिड़ी ख़बर? मां को कूड़ थोरी थो ॻाल्हायां पुट, तूं पंहिंजो ई मिसाल वठि न। मां त लाइ जेतिरो करे सघियुसि ओतिरो कयुमि, पर तॾहिं बि तूं असांजो किथे थिए? शादीअ खां पोइ हिकदमि जुदा थी विया। सबबु चाहे कहिड़ो बि हुजे, पर जुदा त थी विया न। हाणे तूं पाण ई सोच त जंहिं लाइ हेॾो कुझु कजे थो उन जो फल कहिड़ो मिलंदो, मिठो या कौड़ो, कहिड़ी ख़बर? पर पुट, हिन ॿुढे पीउ जी हिकु ॻाल्हि यादि रखिजे, जेतिरो थी सघई प्रैक्टिकल थी। ही वक़्तु इमोशनल थियण जो न आहे। मूं सोचियो हो तव्हां पंहिंजे पुट लाइ कुझु न करे सघिया त पोटे लाइ कुझु कंदा। न पुट, मां तुंहिंजे लाइ कुझु कोन करे सघंदुसि, पर पेंशन ते पियो हलां ऐं नाले में हीअ मिल्कियत नंढड़ो घरु आहे। इहो मुंहिंजे लाइ मुमकिन कोन्हे
त ही पंहिंजो घर विकिणी तोखे पैसा ॾियां ऐं पाण रस्ते ते अची वञा। पर हिकु सलाह मां तोखे वरी बि ॾींदुसि त चादर जेतिरी डिघी हुजे पेर ओतिरा ई डिघिरजनि, न त अॻियां हली ॾाढी तकलीफ़ थी सघई। बसि बाबा, तव्हां त मुंहिंजे लाइ कुझु कोन कयो, पर मां पंहिंजे पुट लाइ सभु कुझु कंदुसि। हलां थो, रस्तो बि मिली वेंदो। ख़ुशि रहो पुट, शल जुड़ियो रही। हेॾा जे ही घर गिरवी रखी असां लोन था वठूं त उहो 11 टके ते मिलंदो ऐं उन जी किस्त हर महीने लॻभॻि 11,000 रुपया थींदी। पर तव्हांजे रिटायरमेंट खां पोइ ही कर्ज कीअं लाहे सघिबो? चरी तेसिताईं हिन घर में रहंदो केरु? असां हली करे पंहिंजे पुट जे शानदार बंगले में रहंदासीं। चंद्र जे डॉक्टर बणजंदे ई मां त भाई रिटायरमेंट वठी छॾींदुसि ऐं असां करजत में हली रहंदासीं। हू रिसोर्ट हो न, घटि में घटि 2 हफ़्ता हली रहंदासीं हुते। ऐं तोखे शिमला बि वठी हलंदुसि। ॾाढी दिलि आहे न तुंहिंजी। ऐं ही ऐं हू हिकु भेरो वरी सोचे वठो, छा वाकई में हिन घर ते लोन वठणु तव्हांखे सही थो लॻे? सही छा ग़लति छा मूंखे ख़बर नाहे। मूंखे त बसि एतिरी ख़बर आहे त मां पंहिंजे पुट जो सुपिनो साकार करे रहियो आहियां। Dad, you're great, Dad. Dad, you're great. Thanks a lot. अरे पुट, आखिर मां तुंहिंजो पीउ आहियां। Dad, I can't tell you what I'm feeling right now. Hey, America, I'm coming. Yes. जॾहिं खायो आहे मुंहिंजो त मथो ई खाई वियो। चयोमांसि तुंहिंजो पापा अचे त उनजो मथो खाइजांइ, जंहिं तोखे एतिरो सिर ते चाढ़े रखियो आहे। तव्हां ॼाणो, तव्हांजो पुटु ॼाणे। तख़्त वठी ॾियोसि, खणी ताज वठी ॾियोसि। सभु मिलाए लॻभॻि 3,500 रुपया ख़र्च ईंदो। काई ज़रूरत नाहे। अॻे ई हुनजे पढ़ाईअ जो एतिरो ख़र्चु आहे ऐं असां पंहिंजे चंद्र खे सुठी पढ़ाई ॾेई रहिया आहियूं। इहो ज़रूरी त न आहे त खेसि हर ॻाल्हि लाइ पैसा ॾिजनि। मूं त तव्हांखे शुरूअ में ई चयो त अंग्रेजी स्कूल में न विझोसि। छा दुनिया जा सभई ॿार अंग्रेजी स्कूल में था वञनि? ॻाल्हि दुनिया जी नाहे, असांजे पुट जी आहे, चंद्र जी आहे। ही छा आहे? गजरुनि जो सीरो तोखे ॾाढो वणंदो आहे न? ओ मॉम, तूं बि कहिड़ी पुराणी ॻाल्हियूं थी करी मॉम। हाणे मूंखे गजरुनि जो सीरो कोन वणंदो आहे। प्लीज़, एंड एक्चुअली आई कांट टेक इन द फ्लाइट मॉम, प्लीज़ अंडरस्टैंड। लॻे थो ही अची विया। अरे बाबा, तव्हां? चिट पुट चिट। चंद्र चंद्र त एयरपोर्ट लाइ निकिरी वियो बाबा। उनजो फ्लाइट जो टाइम थी रहियो हो। ॾिठे, मूंखे ई अचण में देरि थी वई। चंद्र सां गॾिजी बि कोन सघियुसि। पर कुंवार, हिन ॿुढे में अञा ताईं एतिरी ताक़त आहे जो डोड़ पाए वञी संदसि टैक्सीअ ताईं पहुचा। कुंवार, जी बाबा। चिंता न कर पुट, सभु ठीकु थी वेंदो। छा ठीकु थी वेंदो बाबा? ऐं कीअं ठीकु थी वेंदो? हिननि खे शुरूअ खां ई चयुमि, पर ही कोन मञिया। जेतिरी हैसियत हुई उन खां वधीक हमेशह चंद्र जे पढ़ाईअ लाइ कयाऊं।
एतिरे क़दुरु जो हुनजे मेडिकल लाइ हुनखे अमेरिका मोकिलण लाइ ही घर गिरवी रखी लोन वरिताऊं। इहो सोचे त चंदुर डॉक्टर बणिजी ईंदो, असांजो सहारो बणिजंदो। इहो सोचे ई हिननि केतिरा सपना मड़े वरिता। मूं बि केतिरा ख्वाब ॾिठा त चंदुर ईंदो, उनजी शादी कराईंदसि, पोटी ईंदी, पोटो ईंदो। पर चंदुर अमेरिका छा वियो, उते जो ई थी वियो। ग्रीन कार्ड लाइ उते जी छोकिरीअ सां शादी करे वेठो। बाबा, मूं त अञा कुंवार जो मुंहुं बि कान्हे ॾिठो आहे। ईश्वर खे त मूं बि घणो ई सम्झाइण जी कोशिशि कई, पर हू त मूं मां बि ग़लतियूं कढणु लॻो। मुंहिंजे सोच मुताबिक़ ॿारनि लाइ सभु कुझु कजे, पर आंधी मांधीअ लाइ पंहिंजे लाइ बि कुझु बचाए रखिजे। पर ठीकु आहे, सभु ठीकु थी वेंदो पुटु। भगवान करे सभु ठीकु थी वञे। बाबा तव्हां वियो, मां चांहि थी ठाहे अचां। Yeah. Okay. I'm sorry, Jenny. Yes, I'm on my way to the airport. Guess what? I bought 2-3 beautiful dresses for you. And a lovely pair of earrings also. I know you'll like it. Yes, definitely. Yes, everything is fine here. Okay. Bye-bye. Take care. I'll be there. पुट माया जो ॾाढो मन हो त हिकु दफ़ो नुंहं खे ॾिसे। ठीक है डैड, कोशिश कंदुसि त नेक्स्ट टाइम जैनी खे बि वठी अचां। डैड, हुनजी बि जॉब आहे न, ऐं तव्हांखे त ख़बर आहे लीव मिलणु एतिरो इज़ी न आहे डैड। पर कोशिशि ज़रूरु कजांइ पुट, कोशिशि ज़रूरु कजांइ। ठीक है डैड। पुट हे ॿुधाए, तोखे उते काई ॾुखियाई त न आहे? हा, मुंहिंजो मतिलबु आहे तुंहिंजी हॉस्पिटल ऐं घर परे परे त न आहिनि? Oh no डैड, यूएस में छा नियर ऐं छा फार। बस पंहिंजी कार में वियो ऐं स्पीड पकड़ियो ऐं जिते खपे पहुची वञो डैड। डैड, यूएस में ज़िंदगी हिकदमि तेज़ रफ़्तार सां हलंदी आहे, हितां वांगुरु न डैड। अच्छा, उते महांगाई त घणी हूंदी? महंगाई त आहे डैड, पर डैड असीं ॿई कमायूं था। जेनी जी बि हैंडसम सैलरी आहे हुते। सुठो पुट, ॾाढो सुठो। डैड, ॿियो कुझु बि पुछणो अथव अमेरिका जे बारे में, भले पुछो। मूं ईअं चवण पे चाहियो त पुट छा डैड? पुट हू लोन लोन? कहिड़ो लोन डैड? उहो ई लोन पुट जेको तुंहिंजी पढ़ाईअ लाइ वरितो हो, घर गिरवी रखी करे। ॾिस पुट, मुंहिंजे मथे ते बार थी पियो आहे। हाणे तूं सुठो कमाई थो त उहो लोन क्लियर करे छॾ, या वरी पोइ इंस्टॉलमेंट मोकिलणु शुरू कर त पे कंदा रहो। ओके डैड, हाणे सम्झुमि त थोड़ी देरि अॻु तव्हां जेकी सुवाल कया से छा लाइ पिया कयो। लुक डैड, दैट्स राइट कि असीं ॿई यूएस में कमायूं था, पर डैड यूएस जी लाइफ एतिरी सवली न आहे। अञा बि डैड उते सेटल थी करे कुझु हासिल करण लाइ मूंखे 4-5 साल त घटि में घटि लॻी वेंदा। पोइ बि डैड मां ॾिसां थो, मां तव्हां जे लाइ जेको कुझु बि मोकिले सघियसि ज़रूरु मोकिलींदुसि डैड। बस डैड, हाली तव्हां 4-5 साल टारे वञो, पोइ मां कुझु न कुझु मोकिलणु शुरू कंदुसि डैड। 4-5 साल? ऐं डैड, न त बि तव्हांजी नौकरी त आहे ई न डैड। ऐं मुंहिंजी नौकरी त आहे पुट। हाय जेनी। या Just reaching within 10 minutes to the airport.
चेहरे जा बणजे पयूं पाण साॻियूं जवां जो जवाई रहियूं ख्वाहिशूं गुंज चेहरे जा बणजे पयूं पाण साॻियूं जवां जो जवाई रहियूं मां तुझी चिंता समझा पियो पर तू फिक्र न कर मां आया न ओवर टाइम करे वठंदुसि पर जे असांजो चंद कॉन्वेंट स्कूल में पढ़ियो ऐं कुछ बणिजी वियो त असांजा दुख दूर थी वेंदा तुझे तूफान मुखे उड़ाए ॾिसज जे तू हुन में फर्स्ट क्लास आए फर्स्ट नंबर आए त पोइ तोखे टेबल कुर्सी पक्का वठी प्रॉमिस प्रॉमिस न पक्को प्रॉमिस उड़ाए ॾिसज तू ॾिसजांइ चंद्र वॾो थींदो न त असांजूं परेशानियूं हीअं दूर कंदो बसि बाबा तव्हां त मुंहिंजे लाइ कुझु कोन कर पर मां पंहिंजे पुट लाइ सभु कुझु कंदुसि चंद्र जे डॉक्टर बणजंदे ई मां त भाई रिटायरमेंट वठी छॾींदुसि ख्वाहिशूं गुंज चेहरे जा बणजे पयूं पाण साॻियूं जवां जो जवाई रहियूं लगे तो ही अची विया बिल्कुल सही वक्त ते आया हो बाबा लाइ चांहि ठाही हुई तव्हां भी पी वठो मां पंहिंजे लाइ ॿी थी ठाहे अचां न मूंखे आराम करिणो आहे छा थियो तव्हांजी तबीयत त ठीकु आहे न चंद्र सां ॻाल्हि कयव कुझु चई चंद्र न मूंखे ॾाढी थकावट थी वई आहे मां अंदरि वञी आराम थो करियां बाबा तव्हां न चांहि ख़तमु कोन कई आहे थधी थी वई हूंदी मां ॿी थी काढ़े अचां कुंवार मूंखे चांहि जी ज़रूरत कान्हे मां कुझु ॿियो ई कुझु सोचे रहियो आहियां अच वे मूंखे तोसां कुझु ॻाल्हि करणी आहे का ज़रूरी ॻाल्हि करणी आहे तोसां यूएस में छा नियर है छा पार बस पंहिंजी कार में वियो ऐं स्पीड पकड़ियो ऐं जिते खपे पहुची वञो डैड यूएस में जिंदगी एकदम तेज रफ्तार से हलंदी है महंगाई तो है डैड पर डैड असी भाई कमाई था जेनी जी भी हैंडसम सैलरी है Look that's right कि मां असी भाई यूएस में कमाई पर डैड यूएस जी लाइफ एतरी सवली ना अना भी डैड हिते सेटल थी करे कुछ हासिल करण लाइ मूंखे 4-5 साल तक घट में घट लगी रही
मां तव्हांजे लाइ जेको कुछ भी मोकिले सघियसि ज़रूर मोकिलींदुसि डैड। बस डैड, हाली तव्हां 4-5 साल टारे वञो, पोइ मां कुछ न कुछ मोकिलणु शुरू कंदुसि डैड। ऐं डैड, न त बि तव्हांजी नौकरी त आहे ई न। छा थींदो हाणे? इहो राकास जेॾो कर्ज़ मां कीअं लाहे सघंदुसि? बाबा त मूंखे सम्झाइण जी कोशिश कई हुई, पर मूं ई कोन सम्झो। ज़िंदगीअ तरफ़ बाबा जो हिसाब किताब हिकदमि सही हो। मुंहिंजी ॻण पई ग़लति हुई। मां आहियां ई बेवकूफ़ न। उहो माण्हू त बेवकूफ़ी सॾाईंदो न जंहिंखे ज़िंदगीअ जो हिसाब किताब सम्झ में न अचे, जंहिंखे ज़िंदगीअ जा लाहा चाढ़ा सम्झ में न अचनि। पर हाणे छा थींदो? हाणे बाबा थोड़ी देर अॻु चई रहिया हुआ त हू हाणे अकेलो नथा रही सघनि। तबियत बि ठीक नथी रहे, गोॾनि जो सूर बि वधंदो थो वञे। चई रहिया हुआ त हू पंहिंजो घर विकिणी असां सां गॾु अची रहनि त सुख दुख में हिक ॿिए जो साथ रहंदो। माया, ही ज़िंदगी जो हिसाब किताब सम्झ में नथो अचे। जिते ॾिनो हो उतां कुछ वापसि कोन आयो, ऐं जिते ॾियणु खपंदो हो उतां मिली रहियो आहे। आख़िर कहिड़ो हिसाब आहे? अरे वाह, मज़ो अची वियो न? तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो, सिंध ते फैलायो।